नाज़िम पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त वफ़ाक़ ग़ैर आईनी तरीक़े सां कराची ते कब्ज़ो करणु चाहे थो, पर वफ़ाक़ सिंध जी आवाम जो रद्द अमल चङी रीति ॼाणे थो। पीपी में को बि फॉरवर्ड ब्लॉक नाहे, इहा रुॻो मुख़ालिफ़नि जी वावेल आहे। पीपुल्स पार्टी खे ख़तम करण वारा पाणी ख़तम थी वेंदा। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी मदे जी भर सां ॻोठ तराई में कुमारिया हाउस पहुची पीपी अॻवान ज़ुल्फ़कार कुमारियो सां संदसि न्याणी जे लाॾाणे ते उज़र ख़्वाही कई। बिलावल भुट्टो मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे चयो त वफ़ाक़ ग़ैर आईनी तरीक़े सां सिंध ऐं सिंधियुनि जी धड़कन कराची ते कब्ज़ो करणु चाहे थो, पर वफ़ाक़ खे सिंधियुनि जे रद्द अमल जी ख़बर आहे। हुन चयो त सिंधी कॾहिं बि सिंध सां हथ चुरांद बर्दाश्त न कंदा। कठपुतली ऐं सिलेक्टेड हुकूमत जॾहिं का ठाही आहे तॾहिं खां हुननि सिंध मुख़ालिफ़ एजेंडा ते अमल कयो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त पीटीआई वारा सिंध में गवर्नर राज लागू करण जी ॻाल्हि या वरी सिंध हुकूमत खे किराइण वारियूं साज़िशूं कंदा रहिया आहिनि, पर खेनि हर मोड़ ते नाकामी नसीब थी आहे। बिलावल भुट्टो चयो त मूं पंहिंजे बयान में चयो त जेकॾहिं ईअं ई सिंध जी आवाम ते ज़ुल्म थींदो रहियो त उन जा ख़तरनाक असर थींदा, जंहिंमां वफ़ाक़ बि बची न सघंदो। जेकॾहिं वफ़ाक़ खे बचाइणो आहे त कठपुतली हुकूमत पंहिंजे नालाइक़ वज़ीरनि खे लगाम ॾिए, न त खेनि सख़्त नतीजा भोगणा पवंदा। हुन वधीक चयो त पीटीआई जीडीए ऐं एमक्यूएम मिली सिंध मुख़ालिफ़ ऐं सिंध हुकूमत ख़िलाफ़ साज़िशूं करे रहिया आहिनि। हुन मौक़े ते पीपी सिंध जो सदर निसार खोड़ो, सूबाई वज़ीर सुहेल अनवर सियाल, एजाज़ जखराणी, मीर आबिद भइयो, ख़ुर्शीद जूणे जो आजिज़ धामराई ॿिया मौजूद हुआ।